अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउया मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। पीपल्स पार्टी ब्यूरोक्रेसी का इमरान खान जो को भी हुक्म न मञण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी जी तर्जुमान शाह अमरी चयो आहे त इमरान खान जो बतौर वज़ीर आज़म हर फ़ैसिलो ऐं हुक्म गैर क़ानूनी आहे। वज़ीर आज़म ऐं संदसि काबीना ख़त्म थी चुकी आहे। ब्यूरोक्रेसी इमरान खान जे हुक्मनि ते अमल न करे। सिलेक्टेड वज़ीर आज़म वटि इक़्तिदार में रहण जो को बि क़ानूनी जवाज़ न आहे। इमरान खान जा पंहिंजा मेंबर बि उन ते बेतमादी ज़ाहिर करे चुका आहिनि। गडियल अपोजिशन जो अहम तरीन इजलास अॼु इस्लामाबाद में रथियल। इजलास में शहबाज शरीफ, मौलाना फजल रहमान, आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया शरीक थींदा। इजलास मंझंदि 2 वॻे मिनिस्टर कॉलोनी में थींदो। इस्लामाबाद में सिंध हाउस ते हमले जो केस दाख़िल कराइण MNA अब्दुल कादिर मंदो केस सेक्रेटरी थाणे पहुची वियो। पीपल्स पार्टी MNA शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हाउस ते हमले जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। शर्जील मेमण मूजिब सेक्रेटरी थाणे जे SHO केस जी दरख़्वास्त वसूल करण खां इनकार करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान खान सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर बनीगाला में कोठाए वरितो। बाक़ी मेंबरनि बाबति सुप्रीम कोर्ट में रेफरेंस ते सलाह मशवरा कया वेंदा। सिंध हाउस में थियल वाक़े समेत क़ौमी असम्बली जो इजलास कोठाइण ऐं बेतमादी जी रिथ बाबति ॻाल्हियूं थींदियूं। तहरीक इंसाफ़ जी क़यादत पारां बाग़ी मेंबरनि खे अॼु शोकास नोटिस जारी करण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त 13 बाग़ी मेंबरनि जी शोकास नोटिस ते सहियूं कई वयूं आहिनि। शोकास नोटिस में बाग़ी मेंबरनि खां वज़ाहत तलब कई वेंदी। मेंबरनि खे हफ़्ते अंदरि माफ़ी वठी गैर मशरूअ तौर पार्टी में वापसि अचण जी मोहलत ॾिनी वेंदी, जॾहिं त 7 ॾींहं ताईं जवाब न ॾियण वारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। PTI जे MNA आमिर तलाल गोपांग बि हुकूमत ख़िलाफ़ बग़ावत करे छॾी। आमिर तलाल गोपांग दावा कई आहे त हुकूमत जा 30 खां वधीक MNA पंहिंजे हुकूमत ते बेतमादी जो इज़हार करे चुका आहिनि या ईंदड़ कुझु ॾींहं में पंहिंजी बेतमादी जो इज़हार करे छॾींदा। आमिर तलाल गोपांग सूरत यासीन ते हथ रखी कसम खणींदे चयो आहे त बेतमादी जी रिथ लाइ हुन न कंहिंखां ₹1 वरितो आहे ऐं न खेसि अहिड़ी आश कई वई आहे। हुकूमत खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। इलेक्शन कमीशन चूंडनि जी ज़ाब्ता ख़िलाफ़ जी भञकड़ी ते इमरान खान ते ॾंढ मड़े छॾियो। डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर लुरदीद हमीदुल्ला वज़ीर आज़म इमरान खान ते इलेक्शन ज़ाब्ता ख़िलाफ़ जी भञकड़ी ते ₹50,000 ॾंढ मड़ियो। फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त ज़ाब्ता ख़िलाफ़ जी ॿीहर भञकड़ी ते मामिलो इलेक्शन कमीशन खे मोकिलियो वेंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद खान, गवर्नर शाह फरमान, वफ़ाक़ी वज़ीरनि शाह महमूद कुरैशी, मुराद सईद, असद उमर ऐं परवेज़ खटक ते बि ॾंढ मड़ियो वियो। नेपरा वज़ीर आज़म जी बिजली सस्ती करण वारे रिलीफ पैकेज जी मंजूरी ॾींदे बिजली जी क़ीमतनि में ₹5 घटाई करे छॾी आहे। ज़रियनि मूजिब नेपरा जो फ़ैसिलो कलेक्ट्रिक समेत सॼे मुल्क जे में बिजली तक़सीम कंदड़ कंपनी ते लागू थींदो। वज़ीर आज़म रिलीफ पैकेज तहत ₹106 अरब जे ही रिलीफ मार्च, अप्रैल, मई ऐं जून जे बिलनि ते विधो वेंदो। मुल्क में इंतशार अफ़रातफ़री पैदा कंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। मुखालिफ़ धुर जे सियासी अदम इस्तेहकाम जी का बि कोशिश कामयाब न थींदी। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार चयो आहे त मुखालिफ़ धुर खे अॻु वांगुरु हिन भेरे बि शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पवंदो। शिकस्त खाधल धुरनि जी का बि कोशिश कामयाब न थींदी।
पाकिस्तान सां पुराणा लाॻापा आहिनि। व्हाइट हाउस जी तर्जुमान जैन साकी चयो आहे त सिफ़ाती ज़रिए सां पाकिस्तान सां लाॻापा जारी रखिया वेंदा। पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान खान पारां सदर बाइडन खे फ़ोन कॉल बाबति कंहिं बि दरख़्वास्त बाबति तफ़सील पर ॾेई ऑफिस वटि न आहिनि। मुल्क में कोरोना विघे वधीक वॼणा हयातूं विया वेठा। एनसीओसी मूजिब मुल्क में वधीक 483 नवां केस आहे थियण जी तस्दीक। एनसीओसी मूजिब हाकारी केसनि जी शरह 1.2 रही। जेकबाबाद में जवाबदार घरू अणबड़ता ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। सदर थाणे जी हद ॻोठ अब्दुल हमीद जठाणी में जवाबदार ख़ालिद जठाणी साहिराणी घर में दाख़िल थी ज़ाल खे फायरिंग करे क़त्ल करण बाद फ़रार थी वियो। पुलिस ज़रियनि मूजिब नारी मुड़ुस खां काबिल हुई ऐं 6 महीननि खां पेकनि में तरसियल हुई। माजद भरिसां कार कल्टी, हिकु ॼणो फोत, 3 ज़ख़्मी थी पिया। इंडस हाईवे ते कराची खां सेवर तरफ़ ईंदड़ कार कल्टी थियण सबबि हिकु ॼणो नौमान उर्फ नौमी थॾे ते दम ॾेई छॾियो। इरफान, नजीब ऐं अनीस ज़ख़्मी थी पिया। पुलिस पहुची फोती जमड़ ऐं ज़ख़्मी केताल खे अस्पताल माजद मुंतक़िल करे छॾियो, जिते संदन हालत पिणु चुगी हुजण सबबि कंहिं जामशोरे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर बुरड़ो भरिसां बाहि लॻण सबबि 20 घर सड़ी रख थी विया। ओचितो बाहि लॻण सबबि बाग़ी बिरादरी जे माण्हुनि जा घर सड़ी विया। घरनि में पियल अल्ह तलह पिणु सड़ी रख थी वियो। लखे रुपयनि जो नुक़सान, मुतासिर सहायता जो मुतालबो करे छॾियो। घोसपुर भरिसां 15 ॾींहं अॻु झड़जे में ज़ख़्मी नौजवान अस्पताल में दम ॾेई छॾियो। सईद अहमद ओघाई कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे दम धणी हवाले करे छॾियो। यूक्रेन में फौजी कार्रवाई के मामले ते रूस जो साथ ॾिनो त नतीजा भुगतना पवंदा। अमेरिकी सदर जो बाइडन चीनी सदर के खबरदार करे छॾियो। चीन के सदर शी जिनपिंग ऐं अमेरिकी सदर जो बाइडन 2 कलाकनि ताईं वीडियो लिंक ते ॻाल्हियूं। जो बाइडन चयो आहे त रूस या अमेरिका चीन ते बि पाबंदी लागू करे सघे थो। चीनी सदर चयो आहे त यूक्रेन बहरान जो असल कारण समुझण लाइ अमेरिका ऐं नेटो रूस सां ॻाल्हियूं कनि। सर्द जंग जी ज़हनियत तर कई वञे। रूस ते पाबंदियूं लागू रहियूं त आलमी मईशत ते नुक़सान पहुचंदो।